जामशोर जिले के मुख्तलिफ इलाइक़नि सन, नूरियाबाद, लूणी कोट ऐं कोटड़ीअ में माइंस ऐं मिनरल्स डिपार्टमेंट की मिली भगत सां वॾे पैमाने ते गैर कानूनी तरीक़े सां रेती ऐं बजरी जेकी आहे उहा कई पई वञे। ज़िले इंतज़ामिया ऐं माइंस डिपार्टमेंट जेको ॿुटो बणियल आहे, सियासी धुरियुनि तरफ़ां जहिड़े अहिड़े अमल ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। थाणो बुला खान तहलके जे टक मकान जे नूरियाबाद लॻो ॻोठ लालू कपरी में 72 पठाणनि अज़ल मीर खान, फज़ल खान ऐं अफ़ज़ल खान तरफ़ां जेको कोस्तान जे नदियुनि ऐं ढोरनि ते मुबैना कब्ज़ो करे गैर कानूनी वॾे पैमाने ते रेती ऐं बजरी जेकी आहे कढी पई वञे, जंहिंखां पोइ ॻोठ जा जेके आहिनि लंघ जेके आहिनि उहे ॻोठ 72 पठान बिरादरी जा उन्हनि बंदि करे छॾिया आहिनि। इलाइक़े वासियुनि जेको आहे एहतिजाज कयो। सिलसिले में एहतिजाज कंदड़ कोस्तान वासी अलावराय जोखो, वली मोहम्मद पालारी, अरशद पालारी, मुक़ीम पालारी ऐं ॿियनि जो चवण त कोस्तान जा तारीख़ी नदियुनि ऐं ढोरनि ऐं जबलनि ते धारिया जेके आहिनि उहे कब्ज़ा करे उते माइंस ऐं मिनरल्स डिपार्टमेंट जी मिली भगत सां वॾे पैमाने ते जेकी रेती ऐं बेजरी जेकी आहे उहा गैर कानूनी तरीक़े सां खई पई वञे। हिननि जो चवण त असां केतिरा ई भेरा जेको हिननि खे रोकियो त असांजा जेके लंघ जेके आहिनि उहे न बंदि कयो। नदियूं जेके आहिनि उहे खोटाई जे करे जेके वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिंजे करे को बि वॾो हादसो थी सघे।